मकबूल बाकर कमिश्नर ऑफिस सखर में सखर डिवीज़न में तरक्याती कमनि जो जाइज़ो वठण जे सिलसिले में इजलास जी सदारत कई ऐं सैलाब मुतासिर इलाइक़नि जी बहाली जे सिलसिले में खयल कदमनि जो जाइज़ो पिणु वरितो। इजलास में निगरान सूबाई घरू वज़ीर ब्रिगेडियर हारिस नवाज़, कानून जो निगरान वज़ीर मोहम्मद उमर सुमरो, अशर लाल प्रिंसिपल सेक्रेटरी हसन नकवी, स्कूल एजुकेशन सेक्रेटरी शीरीन नारेजो, सेहत जो सेक्रेटरी डॉक्टर मंसूर, सेक्रेटरी वर्क्स नवाज सोहो, कमिश्नर सखर डिवीज़न समीउद्दीन सिद्दीकी, डिप्टी कमिश्नर सखर ऐं ॿियनि लाॻापियल खातनि जे ऑफिसरनि शिरकत कई। उन मौक़े ते निगरान वज़ीर आला सिंध जस्टिस मकबूल बाकिल चयो त सखर सिंध जूं टियों वॾो शहर आहे। हुन चयो त एयरपोर्ट सखर खां शहर ईंदड़ रस्तनि ते हर जॻह ते गंदगी ऐं मिटी नज़र अची रही हुई, जंहिं जी जल्द सफ़ाई सुथराई कराई वञे। पुलिस स्टेशनुनि ऐं अस्पतालुनि अंदरि कारकर्दगी बहितर नाहे ऐं उन्हनि खे पिणु बहितर कयो वञे ऐं शहर में पार्कनि जी हालतुनि खे बि बहितर बणायो वञे। उन मौक़े ते कमिश्नर सखर निगरान वज़ीर आला जी टीम खे सैलाब ऐं बहाली ऐं ॿियनि तरक़ियाती कमनि बाबति तफ़सीली ब्रीफिंग ॾिनी। कमिश्नर सखर वधीक ॿुधायो त सखर डिवीज़न लाइ माली साल 2023-2024 में ज़िले जे सालियानी तरक़ियाती प्रोग्राम तहत नयूं स्कीमूं क़ाइमु कयूं वियूं आहिनि। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची